हिकु ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। पीटीआई अॻवान हमाद अज़हर चयो आहे त ख़ुशी आहे त पाकिस्तान फेटफ जे शर्तुनि ते पूरो लथो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे हमाद अज़हर चयो त मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन असां शुरू कयो। हुन चयो त फेटफ जी ॾुखियनि शर्तुनि ते बहितर नमूने कमु कयो। फेटफ कोऑर्डिनेशन कमेटी में समूरनि इदारनि जी नुमाइंदगी हुई। संदसि चवणु हो त पीटीआई फेटफ जा 34 मां 32 नुक़्ता मुकमल कया। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं। पीटीआई अॻवान हमाद अज़हर चयो आहे त ख़ुशी आहे त पाकिस्तान फेटफ जे शर्तुनि ते पूरो लथो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे हमाद अज़हर चयो त मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन असां शुरू कयो। हुन चयो त फेटफ जी ॾुखियनि शर्तुनि ते बहितर नमूने कमु कयो। फेटफ कोऑर्डिनेशन कमेटी में समूरनि इदारनि जी नुमाइंदगी हुई। संदसि चवणु हो त पीटीआई फेटफ जा 34 मां 32 नुक़्ता मुकमल कया। आगाह कयूं पिया। पीटीआई अॻवान हमाद अज़हर चयो त ख़ुशी आहे त पाकिस्तान फेटफ जी शर्तुनि ते पूरो लथो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे हमाद अज़हर चयो त मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन असां शुरू कयो। हुन चयो त फेटफ जे ॾुखियनि शर्तुनि ते बहितर नमूने कमु कयो। फेटफ कोऑर्डिनेशन कमेटी में समूरनि इदारनि जी नुमाइंदगी हुई। संदसि चवणु हो त पीटीआई फेटफ जा 34 मां 32 नुक़्ता मुकमल कया।